दादू का ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते अदालत कैन शाहवासण औरत जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 5 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। दादू खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अदालत कैन शाहवासण औरत जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 5 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल कोर्ट जवाबदार बख़्त ॾेपर खे फाही ऐं 4 जवाबदारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए। सज़ा आयल जवाबदारनि में रुस्तम ॾेपर, हिम्मत, रज़ा, मोहम्मद ऐं सालेह ॾेपर शामिल आहिनि। मॉडल कोर्ट पारां जवाबदारनि खे 1-1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदारनि 2013 में घरू अणबणता ज़ैबुनिसा खे क़त्ल कयो हो। दादू खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अदालत कैन शाहवासण औरत जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 5 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल कोर्ट जवाबदार बख़्त ॾेपर खे फाही ऐं 4 जवाबदारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई आहे। सज़ा आयल जवाबदारनि में रुस्तम ॾेपर, हिम्मत, रज़ा मोहम्मद ऐं सालेह ॾेपर शामिल आहिनि। मॉडल कोर्ट पारां जवाबदारनि खे 1-1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे।